जिला रिपोर्टर ड्यामशोरो मोहम्मद सफ़र से हमारी डिप्टी कमिश्नर ड्यामशोरो रियाज़ हुसैन वसाण पारा मंझंदि जे बचा बंसन 20 दरिए जो दौरो सावणीअ जी बरसात में इम्कानी बोर के हवाले से हिफ़ाज़ती इंतजामनि जो सूरत हाल जो जायज़ो वरितो। डीसी ड्यामशोरो आपाशी अमले के हिदायतूं ॾिनियूं त दरिया में पानी वधण सबब सन 20 दरिए के बंद के मज़बूत करण जे लाइ जल्द जोगा उपाउ वरिता वञनि था जीअं इम्कानी बरसातनि सबब बंद के को नुक़सान न थिए। उन मौके ते एक्सीन शहबाज इरीगेशन इम्तियाज़ अली अबड़ो ॿुधायो त सन 20 दरी दरिया ते 1 महीनो अॻु पानी 1300 फुट परे हो जेको हाणे वधी 7 फुट थी पहुतो आहे। पानी जो दबाव वधी रहियो आहे जे लाइ सन 20 दरिए जे बंद ते डंपिंग ऐं पथरनि जो भराव कराए बंदनि खे मज़बूत कयो वेंदो जीअं पाणीअ जे वधण सबब बंद खे को नुक़सान न थिए। जॾहिं त डीसी ड्यामशोरो ॿेड़ी में चढ़ी दरिया जो पिणु मुआइनो कयो ऐं हिन आपाशी अमले खे सख़्ती सां हिदायतूं ॾींदे चयो त बंदनि जे कम में कंहिं बि क़िस्म जी गिफ़लत हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी। दौरे दौरान असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी नदीम कादिर खोखर, SDO इरीगेशन ख़ालिद कुरैशी, मुख्तियार कार, मंझंदि समेत लाॻापियल अमलदार पिणु मौजूद हुआ।